नाज़िन मेहर में पीटीआई तरफा सकाफ़ती दिहाड़े के हवाले से तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़नकारनि क़ौमी गीत गाए सिंध धरती के भेटा पेश कई। उन हवाले से ॾिसूं था रियाज़ चांडियो जी ही रिपोर्ट। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के अगवान बशीर अहमद सोढर पारां सकाफ़ती कचहरी मुनक़द कई वई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़ौमी फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कर रहा आहिनि। हर तरफ़ सकाफ़त जा रंग ही रंग आहिनि ऐं असीं अगवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं जेका हज़ारनि सालनि जी तारीख़ रखूं था, उन जे करे असां अहिड़ा ॾींहं जेके हूंदा आहिनि, ख़ुशी जा ॾींहं हूंदा आहिनि ऐं असां ही ॾींहं जेके आहिनि ईद खां घटि करे कोन मल्हाईंदा आहियूं। अॼोको ॾींहुं असां सिंधी क़ौम जे हवाले सां ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। सभ खां पहिरियों मुंहिंजी सिंध, पोइ मुंहिंजी जिंद। त ही जेकी असांजो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, इहो पूरी दुनिया खे असां मैसेज ॾियणु था चाहियूं। असां सिंधी सभु हिकु आहियूं, हिकु थी रहंदासीं ऐं पंहिंजी सकाफ़ती टोपी अजरक जे ॾींहं खे इंशा अल्लाह ताला कोन विसारींदासीं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। जीअं असां शहीदनि जा ॾिहाड़ा मल्हाईंदा आहियूं, तीअं असां पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ, रोशन करण जे लाइ, पूरी दुनिया खे मैसेज ॾियण जे लाइ असीं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदा पिया अचूं ऐं कंदा रहंदासीं। हीअ असांजो ॾींहुं ईद खां वधीक आहे, छो हिन ॾींहं जे ज़रिए असां जेको आहे उन्हनि क़ौतुनि खे पैगाम ॾियणु चाहियूं था जेके असांजे सिंध जे जेके ॿेट आहिनि उनखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां कब्ज़े करण जी कोशिशि कनि पिया। असीं हीअ सिंधी मुतहद थी करे इहो पैगाम पिया उनखे ॾियूं त असीं सिंध हिकु आहियूं। नाज़रीन, तव्हां ॾिठो त हीअ जेका सकाफ़ती कचहरी मुनक़द कई वई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अगवान बशीर अहमद सोढर पारां, जंहिंमें मुख़्तलिफ़ रंग हुया ऐं उनखे अलावा क़ौमी अगवाननि जो इहो पिणु चवणु हुयो त हीअ ॾिहाड़ा जेके मेहरान टीवी जे सद ते सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो ऐं उनखे अलावा ॿिया जेके क़ौमी ॾिहाड़ा आहिनि इन्हनि में असीं भरपूर नमूने सां हिसो वठंदासीं। हिननि इहो पिणु चयो त हीअ सुजागी जा सद आहिनि जेके मेहरान टीवी जो सरवाणो गुलाम नबी मोराई साहब ऐं ॿिया जेके ॾियनि पिया ऐं हिननि चयो त असां हर सद ते लबे कंदासीं। रियाज़ चांडियो, मेहरान टीवी मेहर।